रन भरी कपड़ा रखी बैठी है वरी द्वारी नहीं का ए छा तो ओडे बिठो पे करी हेरा छेरा अचा पियो कुम अड़े नी भागा ये धोई बाइल छा कपड़ा ए रन जिनड़ी अड़े छा पियो चवी हां आऊं जिनड़ी आया हुआ किन्ना हल कपड़ा वरी बेर धोई अच जल्दी कर ए निभागी ए कपड़ा साग्या त काल धोई आयो से सही कोन धोता तई वरी धोना पवंदई कपड़ा धप पी अचे कपड़न मा ए रन आ धोबी आया का ये तो के कपड़ा ही अच्छा करे दिया अरे तुंजो दिमाग तो ठीक है मोसा इतरो बात पियोणी जबान काकड़े मा छिके कडी छंदी साए अरे रन जा गुस्सा दलसो ए सच में मोके मारी दी ए सोची छा तो निभागा कुछ ना वो गुल्लुड़ू अचे त पो हिन कम के भी ॾिसूं था मोसा घणो गलायो तई त सा कडी छडींदी साए अगे भी 8 मुड़स मारया थम ये निड़िए ते नो देई सा कडी छडींदी साए 8 मुड़स नाउ आऊं फकीर सचो है ये जिनड़ी है तू जिनड़ी है जिनड़ी ए जिन्न हुंदे तू बन्नी के ना जिनड़ी है किथां पिया अचो कांबू रब्बू ऐं नब्बू राणा खाना ए सिलोड़े वारा भूरे सां विड़िया हुआ पोइ सो असीं वियासीं भूरे खे ॾिसण पर तव्हांखे ख़बर आहे त हुननि जो झेड़ो छाते थियो राणा खान ऊ ख़बर त आहे ए राणा खान ए ई झेड़ो काके पटेल तां थियो झेड़ो त पटेल सां थियो हो बराबर पर कहिड़ी ॻाल्हि तां थियो इहा त तव्हांखे ख़बर आहे न राणा खान न ई ख़बर असांखे कीने इहो झेड़ो ग़रीब पटेल सां हिन नब्बूअ जे करे थियो आहे हिन नब्बूअ जे करे ए राणा खान से वरी कीअं काको पटेल मिठल ॾे हिन मोतबर नब्बूअ जे संग जे लाइ वियो ॿियो छा जे लाइ वियो उन सां विच में अची सिलुड़े वारा विड़ी पिया हो त ईअं राणा वाह अड़े मोतबर वाह अव्हां जे करे ग़रीब माण्हू मोचड़ा खाइनि ऐं अव्हां कारनि ते वेठा घुमंदा था वतो ग़रीब कुट था वतन ए राणा खान ए ई ॻाल्हि त तो सुणाई आ ए हिन जी असांखे ख़बर की न हुई पर छेड़े जी त तव्हांखे ख़बर पई ही न या न पई हाओ राणा खान हाओ सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।